हुकुम नवाज न्यूज़ का गॾां संझा सही। दखण वजीरिस्तान में दहशतगर्दन की चेक पोस्ट से फायरिंग ब एहलकार शहीद। ISPR मौजूद दहशतगर्दन की फायरिंग में हवा सिपाही सुलेमान शहीद ऐं सिपाही जख्मी थियो आहे। इलाइक़े में क्लियरेंस लाइ ऑपरेशन जारी आहे। STP के मरकजी अगवान अल्ताफ जसकानी की जनाज़े अदा कई वई। जनाज़े नमाज में STP सरबराह कादिर मक्सी कारकुननि अगवाणनि समेत अगवाणनि ऐं शहरनि वॾियंग में शिरकत कई। STP के सत्ते पार्टी के मरकजी अगवान अल्ताफ जसकानी के कत्ल खिलाफ सिंध में शटरबंद हड़ताल। मुख्तलिफ शहर में कारोबारी मरकज दुकान होटलूं ऐं पेट्रोल पंप बंद। डॉक्टर कादिर मक्सी की कारकुननि के पुरअमन रहण की अपील। सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी अगवान अल्ताफ जसकानी की शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब अल्ताफ जसकानी के 4 गोलियों लगन की तस्दीक। डॉक्टर इमरान ख्वाजा चयो है तो 2 गोलियों मथे में, 1 बाह में ऐं 1 कंध में लगल है ऐं संदसि जिस्म ते चीर जा निशान भी मौजूद आहिनि। वाक़े में शकी जणायल जवाबदार असलम जिंद घर खाली करे फरार थी वियो। पुलिस अञा ताईं का भी गिरफ्तारी अमल में न आणे सघी। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवण है तो अल्ताफ जसकानी के अगवा करण खां पोइ गोलियूं हयूं वयूं। हमलो सोचियल समझियल साज़िश है। लसानी तंज़ीम मुलविस थी सघे थी। रेलवे बारे वफाकी वजीर शेख रशीद कराची सर्कुलर रेलवे जो इफ्तिताह करे छॾियो। शेख रशीद चवण है तो सर्कुलर रेलवे जो किरायो 30 रुपया हूंदो। कराची सर्कुलर रेलवे जो 750 रुपयनि जो पास ठहंदो। 15 ॾींहनि में 12 फाटक लगाया वेंदा। दखण वजीरिस्तान के कैडेट कॉलेज कंकई में ताई कमांडो चैंपियनशिप मुनक़िद कई वई। ISPR मौजूद वजीरिस्तान के अमरज़ई टीम चैंपियनशिप खटे वठी। सॼे मुल्क में 200 एथलीट्स दखण वजीरिस्तान पहुता। वजीरिस्तान में सॼे मुल्क में आयल रांदीगरनि की शानदार आजिया। नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। सखर की एहतसाब अदालत में आमनी का वधीक असासन वाले रेफरेंस से बुधड़ी। PP अगवान खुर्शी शाह ऐं ॿियनि जवाबदारनि के एहतसाब अदालत में पहुंचायो वियो। खुर्शी शाह जो चवण है तो सियासी इंतकाम तहत केस दाखिल किया वियो है। एहतसाब अदालत में केस के ओपन हलायो वञे। मीडिया के भी कवरेज की इजाज़त दी वञे। वज़ीर आज़म सिधी रीत ॻाल्हियूं करे तो कंदासीं। गिलगित में रात की उंधाए में नतीजा तब्दील किया विया। कराची के बरसाती नालन ते कायम हदखियुनि खिलाफ ऑपरेशन अॼु खां ॿीहर शुरू थी वेंदो। मंजूर कॉलोनी खां शुरू थींदड़ ऑपरेशन में अणवणंदड़ सूरतहाल के मुंहुं ॾियण लाइ रेंजर्स ऐं पुलिस जी नफ़री मुक़रर हूंदी। खैरपुर भरिसां गुज़िरियल ॾींहुं वीगो गाड़ी के बाहि लॻण सबबि सड़ी फौत थियल ॼाणायल ASI बिलावल वसाण जे क़त्ल जो इंकशाफ थियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त बिलावल वसाण जूं टंगूं ऐं बाहूं कटियल आहिनि। मथे मां मेजालो बि निकितल हो। लॻे थो त खेसि बेदर्दी सां क़त्ल करे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। पुलिस शक जे बुनियाद ते फराज़ राजपूत समेत 5 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो।
SSP अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच हली रही आहे। बिलावल बसाण जो पिस्टल गुम हुजण जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त बिलावल लाइसेंस वारो पिस्टल पाण सां गॾु गाॾी में रखियो हो। बिलावल घरां 7 लख रुपया खणी निकितो हो। हाईकोर्ट डीजी वेझो ॻोठ फैज़ल महर में ॾेर पंहिंजी भाॼाई जी मुस्मात शकीला ज़ाल अहमद महर खे संदसि ॾेर क़त्ल करे छॾियो।